अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक। शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, खैरपुर में क़ौम परस्त पार्टियुनि जे तरफ़ां क़ौम परस्तनि जे मथां केस दाख़िल करण ऐं जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतजाज। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी मूजिब छिटे चौक खां प्रेस क्लब खैरपुर ताईं जस्कम जे मरकज़ी अॻवान अब्दुल क़यूम अबड़ो, अमजद मैसर, डॉक्टर नज़ीर कोकर, ज़ुल्फ़कार उजण ऐं ॿियनि जी अॻवानी में अलॻि अलॻि रैलियूं कढियूं वयूं। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध मां हिकु साज़िश तहत क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। असलम खैरपुरी, शबीर जमाली समेत ॿियनि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। बैरिया टाउन सिंध दुश्मन मंसूबो आहे जंहिंखे सिंध जी अवाम रद्द करे छॾियो आहे। उन्हनि चयो त क़ौम परस्तनि जे मथां दाख़िल केस ख़तमु कया वञनि ऐं गुम थियल क़ौमी कारकुननि खे ज़ाहिर कयो वञे ऐं सिंध दुश्मन मंसूबा ख़तमु कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।